अस्सलामुअलैकुम। यूनानी जाग्राफी दान लसबिले खे गिदरोशिया सॾींदा हुआ। उन मिसाल लाइ हिते गिदरो क़ौम अञा मौजूदु आहे। उन खां पोइ ईरान जे तसलुत वक़्तु गंदा बेल उन जे वीरान थियण खां पोइ अरमन बेल जा शहर आबाद थिया। तारीख़ उसरिया मां मालूम थिए थो त लसबेले जे ॾाखिणी समुंड जे किनारे ते मेद क़ौम वारा बि आबाद हुआ जे मच्छीअ जे शिकार ते गुज़र कंदा हुआ। अरबनि जा कंदार खां पोइ बि उहे माण्हू बग़ावतूं ऐं चोरियूं फ़साद कंदा हुआ। उन करे अरब खेनि लस कोठनि लॻा जंहिंजी माना चोर आहे। इहो ई सबबु आहे जो अरमन ॿेलो फिरी लसबेलो सॾजणु लॻो। उन खां पोइ सिंधी मुहावरे ऐं तलफ़ुज़ में लसबेलो थी पियो। राय घराणे ऐं ब्राह्मण घराणे जे दौर में लसबेलो सिंध जी हुकूमत हेठि हो। राजा ॾाहिर जे वक़्त में बि हीउ मुल्क सिंधस हुकूमत जो हिसो हो। कनराच इलाइक़े में राजा ॾाहिर जी राणीअ बानीअ ॾांहुं मनसूब कयल बानकी कोट जो ज़िक्र अचे थो ऐं उन जी पसकिरदाई में अञा बि हिकिड़ी क़ौम ॾाहिर जे नाले सां मौजूदु आहे जंहिं ॾाहिर पारां उते हुकूमत कई। अरबी फतुहात खां पोइ उहे उते रहिजी विया। अरबनि जे अचण वक़्तु हिते ॿ क़ौमूं घणी तइदाद में मौजूदु हुयूं, से मेद ऐं जत हुयूं। मौजूदा वक़्तु लसबेले में घणियूं क़ौमूं आबाद आहिनि, जिन मां मुख्य क़ौम समा आहे। आर ह्यूज़ बिलर एम्बीरल ऑफ इंडिया में लसबेले जे ॼामनि खे कुरैशी ॼाणायो आहे। मोहम्मद बिन कासिम फ़रिश्ता ॼामनि खे जमशेद जे नस्ल मां हुअण करे ॼाम जे लक़ब सां लिखियो आहे। तहफ़तुल इकराम जो साहिबु ॼामनि खे उकरमा बिन आसमा बिन ओझल जे नस्ल मां ॼाणाए थो। जदीद मोरखनि कर्नल जेम्स टाड इन ख़ानदान खे गुजरात जे यादूवंशीअ मां क्रिश्चन जी सत्यन राणीअ ॼामोटीअ जे वतन मां लिखियो आहे, जंहिंजी हुकूमत मेराण जे ॿिन्ही कपनि ते ज़ाबिलिस्तान ताईं हुई। हिन घराणे जे राजा सांबा जो तख़्तगाह समा नगर हो। सिंधु समा हुकूमत अंदरि मकरान ऐं लसबेलो बि हुआ। समा नगर जे वेराणे बाद सूमरनि सामूही शहर ॿधो। जाड़ेजा बि समन जे शाखा आहिनि जिन जी सेवण ते हुकूमत हुई। संदन राजा मोसिकानूस सिकंदर यूनानी जी आण मञी हुई। संस्कृत लफ़्ज़ मोशिका या मोसिकानूस लाइ कुतब आंदल आहे। समा राजा सांबस बहादुरी सां यूनानियुनि जो मुक़ाबिलो कंदे मारिजी वियो। नवानगर जे जाड़ेजा राजा जो लक़ब बि ॼाम हो। ॼाम उन्नड़ बि लसबेले में रहंदो हो। समा ऐं चन्ना सिंध जूं पहिरियूं समार क़ौमूं आहिनि जिन अरबनि जे कहा वक़्तु इस्लाम क़बूल कयो हो। हाणे जा जेके कच्छ में रहिजी विया से हिंदू आहिनि। लसबेले जो ॼाम बि समूह आहे। बाक़ी ॿियूं ज़ातियूं या ॿियूं क़ौमूं जेके उन्हनि मां फुटियूं आहिनि से जुदा जुदा नालनि सां मशहूरु थींदी वियूं। उन्हनि मां के मुख्य क़ौमूं हीअ आहिनि: छुटा, गंजा, बुरफ़त, हदराणी, ॼामोट, बंदेजा, बुरा, आगड़िया, रूंझा, बापड़ा, वावड़ा, शाहक, मुंदरा ऐं वग़ैरह। लसबेलो सिंध जो तारीख़ी दरवाज़ो रहियो आहे। तारीख़नि मां मालूम थिए थो त लसबेलो राय घराणे जी हुकूमत जे ज़माने खां वठी सिंध जी हुकूमत जो हिकु भाङो रहियो आहे ऐं सिंध जे रहाकुन आगाट ज़माने खां वठी लसबेले खे पंहिंजो वतन बनाए हो। ब्राह्मण, अरब ऐं उन खां पोइ सुमरन ऐं समन जे राज्य में बि लसबेलो सिंध जो मुख्य भाङो हूंदो हो। सिंध जे सुमरन ऐं समन घणी तइदाद में वञी लसबेले खे वसायो। उन खे लसबेले में सिंधी ॿोलीअ ऐं तमदन जो रवाजु पियो। समन जी आगाहनि जिन लसबेले ते हुकूमत कई उन्हनि मां हिकु शाख रूंझा आहे। हिन शाख जी न फ़क़ति लसबेले ऐं सिंध ते पर बलोचिस्तान में सिबीअ ताईं हुकूमत हुई। रूंझनि हिन इलाइक़े ते अटिकल 300 खनि साल हुकूमत कई ऐं 17 सदी ईस्वीअ जे पोएं अधु धारे संदन हुकूमत जी पुॼाणी थी। उन खां पोइ जंहिं ज़माने में सिंध ते कलोरा राॼ कंदा हुआ उन ज़माने में लसबेले ते बुरफ़तनि जी हुकूमत हुई। उहे बि सिंधी हुआ। सन ऐं बुरफ़तनि खां सवाइ सिंध जे हिकु ॿिए क़बीले जंहिं लसबेले ते घणो राॼ कयो उहे कोरेजा हुआ। कोरेजा सिंध जे कोस्ताना वारी एराज़े में आबाद हुआ। हिननि लसबेले ते अटकल 214 साल हुकूमत कई। लसबेले ऐं सिंध जे माण्हुनि में तमदनी हिकु जहिड़ाई जो ॿियो कारण बाहिमी शादियूं ऐं मज़हबी ठाणा ठिकाणा बि आहिनि। लसबेले में लाहूत ला मकान, शाह बिलावल नूरानी ऐं हिंगलाच जा ज़ियारतगाह क़दीम ज़माने खां हज़ारे अक़ीदतमंदनि जो आमादगाह रहिया आहिनि। उन खां सवाइ लसबेले वारी एराज़ी जे वापार ऐं तिजारत जो सारो दारो मदार पुराणे ज़माने खां सिंध ते रहियो आहे। क़दीम आसारनि जी खुटणे मां साबित थियो आहे त सिंधी हिकु वापारी क़ौम आहे। हिते जा वापारी वाहणनि ऐं घोराबनि ज़रिए माल ढोहे ॾिसावर ॾांहुं वापार सांगे वेंदा हुआ। वापार जी सहूलियत सामूंडी साहिल, खुश्की रस्तनि, मच्छी मारणु, ॿेड़ियूं ठाहिण तोरे अहिड़ियुनि ॿियनि सहूलियतनि जे करे सिंध जे केतिरनि ई क़बीलनि सिंध मां लॾे लसबेले खे वञी आबाद कयो। उन्हनि मां के लसबेले खां बि वधी बलोचिस्तान जे किन ॿियनि इलाइक़नि में पिणु वञी आबाद थिया। उन्हनि क़ौमनि ऐं क़बीलनि मां के क़ौमूं हीअ आहिनि: रूंझा सिंध जे समा ख़ानदान जी हिकु शाखा। नोमड़िया बुरफ़त सिंध लसबेले जी गॾियल क़ौम आहे। आम रवायत मूजिबि हीअ क़ौम सिंध जे समा नस्ल मां आहिनि। डॉक्टर बलोच जे ख़्याल मूजिबि निहड़िया ऐं नोमड़िया साॻी नस्ल मां आहिनि। साबरा क़बीलो सुमरन जी हिकु शाखा आहे। साबरा लसबेले खां सवाइ सरावान, झालावान, कोहियारी ऐं बागोबान तरफ़ पिणु रहनि था।
जदगाल असल सिंध जा रहाकू जत आहिनि। अरबनि जे कहान वक़्तु यानी 7वीं सदीअ में बलूचिस्तान में मेद ऐं जत क़ौमूं घणी तइदाद में आबाद हुयूं। मेद ॾखण में समुंड जे किनारे आबाद हूंदा हुआ ऐं जदगाल कच्छे, लसबेली ऐं मकरान में आबाद हुआ। जदगाल माल पालण खां सवाइ ज़राअत जो धंधो पिणु कंदा हुआ। मुंदड़ा असल में सुमरा आहिनि, वाहड़ा असल में मुंदर आहिनि। बारेजा असल दादू ज़िले जा रहाकू आहिनि। ॼामोट क़ौम सिंधी नस्ल मां आहे ऐं संदसि केतिरा ई पाड़ा आहिनि जीअं मेद, सिंध ऐं लसबेले जी क़दीम क़ौम आहे। मच्छी मारण जा माहिर ऐं सुठा नाखो आहिनि। कातियारी कोरी आहिनि, असल सिंध जा रहाकू आहिनि। अहिड़ीअ तरह ॿियूं क़ौमूं जेके सिंध मां लॾे लसबेले में अची वेठियूं तिन मां के इहो आहिनि जीअं दोदा यानी शाहूक, गुंगा, छुटा, ॼामोट, बरबाज़ हसनाणीअ जी हिकु शाखा आहे। आसा, राहू, बरादिया, लंघा, कड़ियाई या कुरियाई, मरदोई, सोसोली, मांडड़ा वग़ैरह। सियासी तसलुत, साॻी हुकूमत, समाजी, मज़हबी, अलमी ऐं अदबी मेल जोल सबबि लसबेलो सिंध जो सियासी, तबई ऐं लिसानी हिसो बणिजी चुको हो। तहज़ीबी ऐं तमदन लिहाज़ खां ई असुलु महसूसु नथो थिए त को लसबेलो सिंध जो हिसो न आहे। क़दीम ज़माने खां वठी ब्राह्मण घराणे जी हुकूमत ताईं, पोइ रूंजन, बुरफ़तन, कलोड़नि, कोरेजन जी हुकूमत ताईं ऐं पोइ अॻिते हली मौजूदा वक़्त ताईं लसबेले जे आम माण्हुनि जी मादरी ज़बान सिंधी रही आहे। लसबेलो क़दीम क़ौमनि ऐं क़बीलनि जो आमाजगाह रहियो आहे। सिकंदर यूनानी जे वक़्त में मौजूदा कराची खां ओलह तरफ़ लसबेले जी हद में आराबी या ओरपती ऐं गेदरो नाले क़ौमूं आबाद हुयूं। सामूरी किनारे लॻ माई खोर वसियल हुआ। हिन वक़्तु जा गदोर ऐं मेद नाला ग़ालिब उन्हनि क़दीम क़ौमनि जे नालनि जा यादगार आहिनि। सामी नस्ल कबीला बि कंहिं समय अची हिन मुल्क में आबाद थिया। इस्लाम जे फ़तवात सां अरबी नस्ल जे कबीलनि हिन एराज़ीअ में सकून इख़्तियार कई। उन बाद निस्बतनि वेझी तारीख़ी दौर में हिकु तरफ़ सिंध जे क़ौमनि ऐं ॿिए तरफ़ बलोचनि अची लसबेले खे वसायो ऐं उनखे सिंध बलोचिस्तान जी गॾियल तहज़ीब जो आइनू बनायो। मजमूई तौरु समाट क़ौम जूं हेठियूं शाख़ूं लसबेले में आबाद आहिनि। शाहूक, सोर, मसूर, गोरगेज, बुरा, दोदा, मांडड़ा, गुंगा, स्या, पद, बुरदी, वाहड़ा, मेद, जत, संगर, पादी, मुंदरा, मोटक, गोंद, करमती, मांगिया, मसण, बुरफ़त, बबुर, वछाई, आचरा, साबरा, बुरादिया, बाखड़ा, ज़ोर, लंघा, गुड्डा, छुटा वग़ैरह। मथियूं सभु क़ौमूं हिकु नाले सां लासी सॾिबियूं आहिनि। सभ खां अवल जंहिं सिंधी क़ौम लसबेले में पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई से औलाद रूंझा हुआ। रूंझो नालो समय वॾे वक़्त वारो थियो ऐं संदसि औलाद रूंझा सॾिजणु लॻा। विंगा, कमाचा, ससी, खीणा, बुरिया, खींरा वग़ैरह संदन पाड़ा आहिनि। रूंझनि खां पोइ गुंगन लसबेले में इक़्तिदार हासिलु कयो। पीरोज़ पोटा, मंदराणी, राइस पोटा, छुगेर पोटा वग़ैरह संदन पाड़ा आहिनि। नोमड़िया ऐं बुरफ़त सिंध ऐं लसबेले जे गॾियल क़ौम आहिनि। आम रवायत आहे त हीअ क़ौम सिंध जे समन जे नस्ल मां आहे। बुरफ़त बज़ात ख़ुदि हिकु वॾी क़ौम आहे। लसबेले जा ॼाम ग़ालिबन कोन रेचा आहिनि ऐं कोन रेजा सिंध जे समन जी हिकु शाखा आहे। मांडड़ा बि लसबेले में केतिरनि मकाननि में आबाद आहिनि। मांडड़नि जा घणा पाड़ा आहिनि जिन मां हेठियां मशहूरु आहिनि: अलदादाणी, आरबाणी, बेगाणी, एलाणी, हसन, पठाण, चेटू, ज़हराणी, हाजाणी, बहराणी ऐं खोरम। संदन ख़ासि इलाइक़ो उथल आहे ऐं संदन सरदार कंबराणी पाड़े मां आहिनि। हिकु रवायत मूजिबि साबरा सुमरनि जी शाखा आहिनि। मुंदरा बि असल में सुमरा आहिनि। निमाणी, खाखवाणी, पीराणी, अब्दुलियाणी, मूसे पोटा, ब्राह्म पोटा, गेबी पोटा ऐं साख पोटा या इसाक पोटा संदन मुख्य पाड़ा आहिनि। लसबेले में छुटा क़ौम दुरेजीअ वारे इलाइक़े में आबाद आहे। छुटनि जा घणा पाड़ा आहिनि जहिड़ोका भूताणी, ॿारजा, मिठाणी, गंजा, अधड़, तुराणी, कोरी, ओथमाणी वग़ैरह। पुरा बि लसबेले जी क़ौमनि मां हिकु वॾी क़ौम आहे जा उथल, विंदुर ऐं महबाज़ वारनि इलाइक़नि में आबाद आहे। मांडड़ा, दोदा, बाखड़ा, कातियार या कोरी ऐं वछाणी बुरनि जा भाइर आहिनि। बलोचिस्तान तरफ़ समा कबीले जा जेके कुटुंब रहनि था से हीअ आहिनि: बुरफ़तनि जा पाड़ा ॼामोट, शाहूक, बरह, दोदा, मांदड़ा, रूंझा, मुंदड़, बंदेजा, छुटा, ख्वावड़, हसनाणी, बुरफ़त, सरदोई, शाखा मलाणी ऐं सोसोली। लसबेले जा अॻियां ॼाम रूंझा ऐं हाणका, आलियाणी, ॼामोट समा नस्ल मां आहिनि ऐं नेहड़िया, बुरफ़त ऐं जोखिया समा आहिनि। मुलाई शिदाई जी तहक़ीक़ात मूजिबि जोखिया बि नव मुस्लिम राजपूत आहिनि। नोमड़ियनि बाबति बि संदसि साॻियो ख़्यालु आहे, मगर जेम्स स्टाड जे फ़ैसिले मूजिबि नोमड़िया जाट आहिनि। इहे पाण में 9 भाइर हुआ ऐं 9 मर्दी सरबा हुआ। पोइ 9 मर्दी लफ़्ज़ फिरी नोमड़ी थियो। कच्छे खां मकरान पहुता त उहे पाण खे बरोच सॾाइण लॻा। गुजर जार्जिया जा रहाकू हुआ जितां निकिरी पंजाब राजपूताना सिंध ताईं पखिड़िजी विया। पंजाब में गुजरात शहर संदन नाले ते मौजूदु आहे। राजपूतनि सां गॾिजी पाण खे सूरजवंशी कोठणु लॻा
रोज़न गुजरनि खां लसबेलो फतेह कयूं ऐं संदनि जिमिले 24 पगूं थी गुज़रियूं या उनखां बि वधीक। ख़ान गुंगन लसबेलो हथु कयो। बुरफ़त 9 मुस्लिम राजपूत ऐं नोमड़ियुनि जी शाखा आहे। त उमेद आहे त हीउ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अगरि चैनल ते तव्हां पहिरीं भेरो आया आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे हिकिड़ी लाइक बि ज़रूरु कयो असांजे हौसला अफ़ज़ाई जे लाइ, ऐं वीडियो खे बि ज़रूरु शेयर कयो। त इंशाअल्लाह मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।